पाण कराची में ॾिसूं पिया 24-25 कलाक खां माण्हू रोडनि ते वेठा आहिनि, उन ते टीयर गैसिंग बि थिए पई ऐं मुख़्तलिफ़ चवनि था कोई हिकिड़ी कैजुअलिटी बि थी आहे। इहे सभु कुझु जेको पाण कराची में ॾिसूं पिया, इहो उहा ई ॻाल्हि आहे यासिर साहब त जेका आउं चवां थो त माण्हुनि खे मुख़्तलिफ़ परेशानियूं आहिनि। पोइ को हिकिड़ी ॻाल्हि ते किथां चिड़िंग लॻे थी उहो बड़भांग थी वञे थो। हीउ जेको एॾो वॾो मतिलबु फ़िलहालु अलाह ख़ैर पियो करे, लेकिन हीउ जेको पाण ॾिसूं पिया 24-25 कलाकनि खां त पुलिस जी कंहिं बि कार्रवाई खां बावजूदि ॻाल्हियुनि में बि न पिया अचनि, छाकाणि त के इलेक्ट्रिक हिकिड़ो अज़ाब त कयो वेठी आहे न, पैसा मुस्तक़िल फ़ी यूनिट क़ीमतूं वधनि थियूं ऐं पोइ बिजली सप्लाई थिए नथी। हू चवनि था त हितां रिकवरी नथी थिए पई, त तव्हां रिकवरी पंहिंजी बहितर कयो। जेके माण्हू बिल ॾियनि पिया उन्हनि खे 18 कलाक तव्हां लाइट कीअं बंदि था कयो ऐं हिन शदीद गर्मी में। पर जीअं तव्हां चयो त सॼे पाकिस्तान में, पर पाण वटि इंटीरियर सिंध में त हालत ॿिन्ही ख़राबु आहे। जी हा। ऐं ज़ाहिर गर्मी बि इंटीरियर सिंध जी शदीद आहे, उते बि 18 खां 20 कलाक लाइट न आहे। हेस्को ऐं सेप्को वारा उते अञा एतिरो वॾो को असांखे नज़र न पियो अचे इंटीरियर सिंध में को लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन जी कराची में थिए पई, लेकिन देर मुहाल ॾिसो वरी आउं चवां पियो ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो आहे लोड शेडिंग जो अज़ाब। गर्मी आहे, लाइट न आहे, कारोबार न आहे, माण्हू घरनि में न पिया वेही सघनि। ऐं ॾिसो जॾहिं नंढा नंढा घर आहिनि या फ्लैट आहिनि, हुन वटि त को अंगण बि कोन्हनि, किथे निकिरी विया आहिनि। जी हा, जी हा। ऐं अंगण में कीअं वेहनि एॾी गर्मी में? हिकु कमरे जा फ्लैट हूंदा आहिनि, हिकु कमरे जा फ्लैट या हिकु कमरे जा क्वार्टर आहिनि जंहिंमें रहनि था माण्हू। पर ॻाल्हि इहा आहे त हीअ सिर्फ़ु हिकिड़ी कावड़ न आहे। आउं जेको आउं अगरि हिन खे असेस कयां हिन कावड़ खे, त हीअ माड़ीपुर या हिन पासे वारे इलाइक़े जे माण्हुनि जी हिकिड़ी कावड़ न आहे। हीअ महांगाई बि आहे, खीर बि महांगो, अटो बि महांगो, सभु शयूं महांगियूं, बिजली बि महांगी, गैस न आहे, बिजली त हू जॾहिं सॼी शयूं पचणु शुरू थियनि थियूं, पोइ हिकिड़ी किथां चिड़िंग लॻे थी ऐं पोइ माण्हू फाटे थो। सो इहा शइ आउं सम्झां थो त अगरि ईअं मतिलबु मुख़्तलिफ़ जेके इदारा आहिनि उहे माण्हुनि खे छितो न कनि, न त माण्हू मतिलबु हुननि जी कावड़ ऐं गुस्सो ऐं फ्रस्ट्रेशन हीअं नक खां मथे आहे माण्हुनि खे, त उन ते हीउ जेको रिवायती तरह कंदा अचनि पिया। हाणे को नई ॻाल्हि न आहे त 18 कलाक लाइट न हुजे। जी हा, पोइ साल बि हुई, हुन खां पोइ साल बि लोड शेडिंग असां वटि अज़ाब मुस्तक़िल आहे। सॼे सिंध में इहो अज़ाब मुस्तक़िल आहे। लेकिन हाणे छा करे ॿियूं खोड़ सारी शयूं गॾिजी वञनि थियूं, पोइ का हिकिड़ी ॻाल्हि ते उहो सॼी बाहि निकिरी अचे थी। सो हींअर असांजा जेके डिपार्टमेंट्स डायरेक्ट पब्लिक डीलिंग कनि था, उन्हनि खे घणो मुहतात थियण जी ज़रूरत आहे। त मिसाल पुलिस आहे, मिसाल ही जेके पावर बिजली सप्लाई कंदड़ इदारा आहिनि, या अहिड़ा जेके बि इदारा आहिनि जेके पब्लिक सां डील कनि पिया। आउं सम्झां थो त हींअर माण्हुनि जी कावड़ थोरी सवाई आहे, थोरो हौसले सां कमु वठनि ऐं ताकी माण्हू बि हौसले सां कमु वठी सघनि।